नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63 जी तशरीह लाइ रेफरेंस जी ॿुधणी अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त आर्टिकल 63 में ताहयात नाअहली जो किथे ज़िक्र न आहे, सिर्फ़ु वक़्ती नाअहली जो ज़िक्र आहे। ताहयात नाअहली कूड़ो बयान हल्फ़ी ॾियण ते थींदो आहे। क़ौमी असेंबली में 31 मार्च ते बेइतमादी रिथ ते बहस शुरू थींदो ऐं 3 अप्रैल ते वोटिंग कई वेंदी। मागी चयो त काफ लीग सां असां सां गॾु हूंदी, MQ बि गॾु आहे। पिंडीअ वारे पाकिस्तान सां गॾु आहिनि। पिंडीअ वारनि जेकॾहिं न्यूट्रल रहण जो फ़ैसिलो कयो आहे त उहा सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हज खां पोइ चूंडूं थियणु घुरिजनि। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। मुल्क क़ौम ऐं पार्टी जे मफ़ाद में इस्तीफ़ा ॾिनी। इस्तीफ़ा जी मंज़ूरी खां पोइ वॾ वज़ारत छॾे ॾींदुसि। वज़ीर आज़म जो साथ निभाईंदुसि। वॾ वज़ारत जो उहिदो वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं अवाम जी अमानत आहे। इमरान ख़ान जो सिपाही आहियां ऐं रहंदुसि। वज़ीर आज़म मुंहिंजो क़ाइद आहे। संदसि हर हुकुम ते लबैक चवंदुसि। उस्मान बुज़दार जो बयान। ऑपोज़िशन वटि बेइतमादी जी रिथ जी कामयाबी लाइ 172 नंबर पूरा करे वरिता आहिनि। 2 आज़ाद मेंबर, 3 काफ़ी लीग जा वोट, 4 BAP ऐं असलम भुताणी खे शामिल करे अंग 172 करे वरितो आहे। नून लीग अॻवान राणा सनाउल्ला जी दावा। चवे थो अली वज़ीर जेल में आहे, उनजो प्रोटेक्शन आर्डर जारी थियणु घुरिजे। जाम अब्दुल करीम परडे में आहे ऐं संदसि ज़मानत मंज़ूर थियल आहे। जल्द ॾे पहुचंदो। इमरान ख़ान वटि हिकु ई रस्तो बचियो आहे त इहो इस्तीफ़ा ॾिए। फवाद चौधरी जे भाउ ऐं शाह महमूद कुरैशी जे घर मां बि हिकु वोट मिलण जी उमेदु आहे। चौधरी परवेज़ इलाही पंजाब जो वॾो वज़ीर कंहिं बि सूरत में न थींदो। उस्मान बुज़दार जी सूरत में PTI जो नओं धड़ो साम्हूं अची चुको आहे। मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन सियासी सूरतहाल जे तनाज़ुर में पार्टी ऐं ख़ानदान में इख़्तिलाफ़ वारी ख़बरुनि खे तरदीद करे छॾी। संदसि चवणु आहे त समूरा सियासी फ़ैसिला संदसि मुशावरत सां थिया ऐं हिन जी मुकमिल हिमायत हासिलु आहे। असांजो ख़ानदान जमायत हिक ई पेज ते आहिनि। जेके अफ़वाहूं हलाई रहियूं आहिनि या हलाई पियूं वञनि उहे ग़लति आहिनि। नाज़िम जोखियो क़तल केस में पीपल्स पार्टी जे क़ौमी असेंबली जे मेंबर जाम अब्दुल करीम समेत समूरनि जवाबदारनि जा नाला ECL में विझण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मंज़ूरी वफ़ाक़ी काबीना जी सर्कुलेशन समरी ज़रिए वरिती वई। सिंध हाई कोर्ट नाज़िम जोखियो क़तल केस में नामज़द MNA जाम अब्दुल करीम जी वफ़ाक़ी घर वज़ीर ऐं गवर्नर सिंध ख़िलाफ़ तौहीन वारी दरख़्वास्त वापसि वठण ते उकलाए छॾी। जाम अब्दुल करीम वतन वापसी बाबति शेख रशीद ऐं इमरान इस्माइल ख़िलाफ़ तौहीन अदालत वारी दरख़्वास्त वापसि वठी छॾी। असांजो हथु इमरान ख़ान जी गिची में पइजी चुको आहे। तव्हां पंहिंजी नालाइकी सबबि पंहिंजे अकाउंट ते ॿार बणिजी चुका आहियो। असांजो हदफ़ इदारनि खे मज़बूत बणाइणु आहे। क़ौम कंहिंजी बि ग़ुलामी क़बूल न कंदी। जई आहे सरबराह मौलाना फज़ल रहमान जो बयान। चवे थो नाजाइज़ हुकूमत जे ख़ात्मे लाइ घरां निकिता आहियूं। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि जो नालो ECL में विधो वञे। नून लीग सदर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त छा मुल्क में महांगाई थियण आलमी साज़िश आहे। हाणे हुकूमत जे ख़ात्मे जो वक़्तु अची चुको आहे। रियासत मदीना जी ॻाल्हि कंदड़ करप्शन खे आम कयो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चवे थो वज़ीर आज़म इमरान ख़ान वटि कुझु ॾींहं बचिया आहिनि। PTI जे करप्शन जो हिसाबु अवाम वॾो थींदो। नून लीग ख़िलाफ़ ठाहियल केस अवाम वॾो रखिया वञनि। उस्मान बुज़दार लाइ चयो वेंदो त पंजाब जो बहितर वॾो वज़ीर आहे। कुझु वोट हासिलु करण लाइ पंजाब जे वॾे वज़ीर जी क़ुर्बानी ॾिनी वई। वज़ीर आज़म में हिमत आहे त धमकी वारो ख़त पार्लियामेंट ॾाढो पेश करे। वर्कशॉप ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में नायाब पखी कूंज जे शिकार जो सिलसिलो रुकिजी न सघियो। शिकारियुनि 50 खां वधीक कूंजुनि खे मारे विधो। ॻोठाणनि जे इतलाह ते जंगली जीवत खाते जा अमलदार पहुची विया।
शिकारनि हथां मारियल 2 कुंजूं ऐं हिकु ज़ख़्मी हालत में कुंज हथ कई वई। सिंजरो वेझो ॻोठु रखियल ख़ान रिंद में रिंद बिरादरी जे बिंदुरियुनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो नौजवान क़तल, नौजवान रजब रिंद जो लाश इस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। घोटकी ज़िले में अॻवान जो सिलसिलो रुकिजी न सघियो। रोंती वेझो पोरे ते एहसान अली गॾाणी मुबैना तौरु अगवा थी वियो। मुगवी जी बाज़ियाबी बावजूद ॾोहरनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थी सघिया। रतिदरो वेझो ॻोठु सजण जोयो में पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान हिकु मुगवी खे बाज़ियाब कराए वरितो। हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में 3 वनडे सीरीज़ जी शुरूआत लाहौर जे कज़ाफ़ी स्टेडियम में खेॾी वेंदड़ पहिरीं मैच में पाकिस्तान जी ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ पहिरियां फील्डिंग। पाकिस्तान जे स्पिनर ज़ाहिद महमूद ऐं फास्ट बॉलर मोहम्मद वसीम जूनियर खे वनडे कैप मिली वई।